में भी 10 मुहर्रमुल हराम आम अशूर जे दिहाड़े ते मुल्क जे ॿियनि शहरनि जियां घोड़की में भी मातमी जलूसनि में आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। योम आशूर जो मरकज़ी जुलूस हुसैन इमाम बारगाह मां मौलवी पहलवान अली संगड़, अली गुल जाफ़री, एहसान अली, मुस्तफ़ा मोहम्मद अफज़ल जी अॻवानीअ में बरामद थियो। इन खां अलावा शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 4 नंढा वॾा मातमी जुलूस बरामद। उन मौक़े ते मौलाना हाकिम अली, मौलवी पहलवान संगड़ ॿियनि करबला जे शहीदनि खे भेटा पिणु पेश कई। आज़ादारनि पारां छुरियुनि ऐं खंजरनि सां सीना ज़नी करे मातम कयो वियो। जुलूस पंहिंजी रिवायत मूजिबि मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल मेहंदी अलैहिस्सलाम पहुतो, जिते ज़हर जी निमाज़ अदा करण खां पोइ पंहिंजी मंज़िल तरफ़ नहर थिया, जिते शाम जो ग़रीबान जो प्रोग्राम मुनक़िद कयो वेंदो। हुन मातमी जुलूसनि जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। DSP घोड़की हाफ़िज़ अब्दुल क़ादिर, SHO ख़ालिद मेमण सां गॾु पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार मुक़रर थियल हुआ। जितां मातमी जुलूसनि जो गुज़र थियणो हो, उन्हनि इलाइक़नि जो कारोबार बंदि कराए रोड रस्ता सील कया विया हुआ। जुलूसनि जे रस्तनि ते सबील जो बंदोबस्त कयो वियो हो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।